असांजा जेके नुक़सान थियनि था, जेके उन्हनि नुक़सान में असीं कंहिं अहिड़े नुक़सान खे घणा परेशान थींदा आहियूं। पैसा हलिया वेंदा आहिनि, नौकरी हली वेंदी आहे या नौकरी कान मिलंदी आहे, जाइ या ज़मीन ते कब्ज़ो थी वियो, गाड़ी घुरिजी वई, चोरी थी वई, पसंद जी शादी न थी, संग न मिलियो, मंगनी टुटी वई, तलाक थी वई, दाख़िला न मिली, एमडीकेट पास न थियो, लॉ एडमिशन टेस्ट पास न थी, एनटीएस पास न थी, बदली न थी, दोस्त नाराज थी वियो, महबूब या महबूबा नाराज थी विया, माइट नाराज थी विया, हज़ारे क़िस्म जा मसइला आहिनि, लखे क़िस्म जूं परेशानियूं। उहे जॾहिं पूरियूं नथियूं थियनि परेशानी थिए, पर इहो नुक़सान या इहो लॉस, इहो टके जो लॉस है, जेके सभु लॉस चयुसि, टके जा नुक़सान आहिनि। जेको वॾो नुक़सान थिए पियो हर घड़ी, वॾो जेको ख़तरो आहे हर लम्हे, हर घड़ी, हर पल, उहो नुक़सान आहे जंहिंजो अहसास ई कोन्हे। तव्हांजे हथ मां वक़्तु निकिरंदो पियो, वक़्तु गुज़रंदो पियो वञे, पर एॾे गैर महसूस तरीक़े सां वक़्तु गुज़रे पियो, आहिस्ते आहिस्ते वक़्तु हिकिड़ी अहिड़ी अजीब शइ आहे जेॾी महिल गुज़रे पियो ख़बर कान थी पए, ऐं जॾहिं गुज़री वञे थो पोइ ख़बर थी पए वञ ही वक़्तु हले पियो, ही महीना, ही साल, ही घड़ियूं गुज़री वई। अलाए कॾहिं प्राइमरी में हुआसीं, अलाए कॾहिं सेकेंडरी में आयासीं, कॾहिं इंटर थी वई, कॾहिं ग्रेजुएशन थी, कॾहिं शादी थी, कॾहिं नंढड़ा हुआसीं, कॾहिं पाण पीउ माण्हू थी वियासीं। इहो जेको गैर महसूस तरीक़े सां वक़्तु वञे पियो, इन वक़्त खे झलण, संभालण रोके नथो सघेसि। वक़्तु उहा शइ आहे जेके रोके नथा सघो, पर जेकॾहिं क़ाबिल आहियो, बासलाहियत आहियो, त उहो वक़्तु जेको तेज़ सुंबन वारे, हिकिड़े वहशी, हिकिड़े जंगली घोड़े वांगुरु इहे डोड़े पियो, जेकॾहिं क़ाबिल आहियो त ट्रिप ॾेई उन घोड़े जे मथां वेही ऐं उन वक़्त सां गॾु तव्हीं बि डोड़ंदा, ऐं वक़्तु तव्हांखे पोइ ते न छॾे सघे, तव्हीं वक़्त जी रफ़्तार ते, वक़्त जी धार ते, वक़्त जी लहर ते, वक़्त जी नब्ज़ ते उन सां गॾु डोड़ंदा, तेज़ तेज़ हलंदा। पर इहो मुमकिन आहे त एॾी तेज़ी सां माण्हू पाण खे एडॉप्ट करे, तब्दील करे। तव्हीं नौजवान आहियो, तव्हीं सोचींदा हूंदो खूबसूरती के बारे में, हुस्न के बारे में। खूबसूरती, हुस्न जा मयार सॼी दुनिया में अलग है। जेको तव्हांजे नज़र में हुस्न आहे, सो ॿियनि जे नज़र में मुमकिन आहे हुस्न न हुजे। तव्हां कॾहिं सोचियो आहे पंहिंजे साम्हूं धगियूं लंघे वञनि, पाण खे ख़बर न पवंदी आहे कहिड़ी धगी कहिड़ी, मानवत माण्हुनि खे ख़बर हूंदी, पर इहे सभु धगियूं मां हू जेका धगी मचे वियो आहे कहिड़ी हुई। ये जेके छेला बीठा आहिनि, छेलनि मां हू छेलो कहिड़ो जो पहिरीं मचे वियो। ये जेके ॿ टे हज़ार स्ट्रे डॉग्स आहिनि रस्तनि ते, इन मां फलाणो कुतो कहिड़ो हो, फलाणी ॿिली कहिड़ी हुई, ख़बर कान्हे। छो माण्हू सुञाणी था वञूं, माण्हूअ जे नंढड़े नंढड़े फ़र्क़ खे सुञाणूं था। ट्विन्स आहिनि जेके जाड़ा ॿार आहिनि, उन्हनि जो फ़र्क़ु ॻोल्हे था वठूं। जानवरनि जो फ़र्क़ु छो कोन था ॻोल्हे सघूं? मतिलबु जानवर चयो जे 50 चीनी पंहिंजे साम्हूं अची बीह रहनि ऐं उहो चीनी मटे वञनि थोरी देरि खां पोइ, ऐं सूडान या साउथ अफ्रीका जा 50 असांजा कारा भाउर, शीदी भाउर
इथियोपिया जा, सूडान जा, साउथ अफ्रीका जा, उहे जेकी कतार में अचे वञनि। तो 6 नंबर जोसेफ कहिड़ो ऐं 8 नंबर पीटर कहिड़ो? छो? अच्छा, हू पाण खे कोन सुञाणंदा हूंदा, हू त सुञाणनि था। चीनी पाण खे कोन सुञाणंदा हूंदा, सुञाणनि था। चीनी मुंहिंजी पवंदा हूंदा त हीउ कहिड़ो चीनी मटे जो, हुनखे त ख़बर आहे न। सबबु त तव्हांजो जेको दिमाग़ आहे उनमें जेको पोर्शन आहे हिकिड़ो, उहो हिस्सो ऑर्बिटो फ्रंटल कोर्टेक्स OFC उन तव्हांखे ट्रेन कयो आहे आसपास माण्हुनि जी सुञाणप जी तशख़ीस करण में सुञाणण। उन तव्हांखे इहो ट्रेन कई कोन्हे, हुस्न हुस्न कुझु कोन्हे, उन तव्हांखे ट्रेन कयो आहे त ही हुस्न आहे। ॻाल्हियूं ॿुधी माण्हू ॾिसी तव्हां तय कयो आहे त ही हुस्न आहे। चीनियुनि वटि पंहिंजो हुस्न तय थियल आहे त ही हुस्न आहे। अफ्रीकन वटि पंहिंजो हुस्न तय थियल आहे त ही हुस्न आहे। लैटिन अमेरिका जे माण्हुनि वटि मैक्सिको जे, कोस्टारिका जे या ब्राज़ील ऐं अर्जेंटीना जे माण्हुनि जा हुस्न जा मयार पंहिंजा आहिनि, अरबनि जा पंहिंजा आहिनि। तामिल जेके हलनि पिया ऐं मलयालम में केरला ऐं तमिलनाडु उते जे हुस्न जो उन्हनि जा हीरो ॾिसो वञी, रजनीकांत उन्हनि जो फेवरेट हीरो आहे। तंहिंजे करे हुस्न इहो तव्हांजे दिमाग़ जो हिकिड़ो पोर्शन तय करे थो, हिसो। ऐं जेकर तव्हांजे दिमाग़ में का बीमारी थी पए त तव्हीं फेस ब्लाइंडनेस का शिकार थी वञो। तव्हीं वॾी उमिरि जा माण्हू ॾिसंदा कोन, वींदा आहियो कमरे में, चवंदा अबा कहिड़ो आयो, तूं केरु आहीं? जेको 10 साल अॻु में सुञाणंदो हो त मुंहिंजो भाई जो आहे, भाणे जो आहे, वींदा आहियो, अबा हीउ कहिड़ो आहे? नज़र पवंदी पई आहे, गिलास ॾिसी सघंदो आहे, टीवी तव्हांखे ॾिसंदो आहे, अबा तूं केरु आहीं? पोइ ताईं ॿुधंदा आहियो लखानी जो पुटु आहियां, जानू जो पुटु आहियां, हा अची वेह। हुनजे ज़हन जे उन हिसे चहिरनि में फ़र्क़ु करणु छॾे। तंहिंजे करे चहिरा मसली कुतो आहे। कुतो सेंट सां, खुशबू सां माण्हू खे सुञाणे, खुशबू सां पंहिंजे घणीअ खे सुञाणे। ॿिली ऐं घोड़ो आवाज़ ते सुञाणनि था, कुतो, घोड़ो ऐं रिढ चेहरे सां सुञाणनि था। जानवर इहे चेहरे में फ़र्क़ु करे सघनि था। तव्हां फ़र्क़ु करे सघो था जेकर तव्हां ट्रेन हुजो। तंहिंजे करे हुस्न जे पोयां डोड़नि ॿिए पासे थोड़ा 500,000 किलोमीटर हेॾा रहंदा हुजो आहे त इहो जेको माण्हू ॾिसो पियो आहे हसी लॻे ई कोन। 2000 किलोमीटर ते हेॾा वञी निकिरो आहे यूनान खां ऐं हनान खां, त हीअ जेके पाण वेठा हुजो आहे चओ त अलाए केरु, हीअ अलाए कहिड़ो आहे, हीअ अलाए कहिड़ो आहे, पारां मचे अलाए कहिड़ा हुआ। जेकॾहिं पीकिंग में शंघाई जे भरिसां वेठा हुजो चओ अलाए केरु, 30-40 ॼणा मचे अलाए केरु, पहिरीं अलाए कहिड़ो मटियो, पोइ अलाए कहिड़ो आयो, हेॾा ॼणी पिया आहियो। तंहिंजे करे इहे सभु शयूं जिन खे तव्हां वरी कामयाबी सम्झो था। नौकरी, जॾहिं नौकरी मिली थी वञे ऐं पोइ नौकरीअ में वक़्तु गुज़री थो वञे, पोइ 40 सालनि खां पोइ मुड़ी ॾिसंदो त वञ हिन टके जहिड़ी नौकरीअ जे पोयां मूं पंहिंजी ज़िंदगीअ जा हसीन तरीन ॾींहं विञाई। ज़िंदगी जा ख़ूबसूरत हसीन लम्हा, सुबुह जो 8 खां 7 बजे उथी, 8 बजे डोड़ी ऑफिस पहुची, ऑफिस में 5 बजे तक धिका खाई वेही बुझड़ो थी, 6 बजे थकिजी घर अची न किताब पढ़ियमि, न दोस्तनि सां उथुसि वेठुसि, न ख़ानदान सां वेठुसि, न वतन सां वेठुसि, न क़ौम सां वेठुसि, न मिटनि माइटनि सां वेठुसि, न कंहिंसां निभायमि, न कंहिं मूंसां निभायो, न किताब पढ़ियमि, न फिल्मूं ॾिठमि, न मौसीक़ी ॿुधमि। 8 खां 6 ताईं ऑफिस लिका हणा वठा ज़िंदगी हुई। वक्त जे घोड़े जे मथां सवार खण, वक्त जो जेको घोड़ो आहे, जेको ही चई न सुंभनि सां धूड़ उॾाईंदो, तेज़ रफ़्तारी सां डोड़ंदो वञे, इन जे पुठे ते चढ़ी पाण खे उन घोड़े जे हर क़दम सां तब्दील कंदो वञे। तब्दील 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 तब्दील, हर लम्हे तब्दीली कंहिंजे लाइ? बेटरमेंट लाइ, सुठाईअ लाइ, चङाईअ लाइ, वधीक सिखण लाइ, वधीक ॼाणण लाइ, वधीक पाण खे मौजूदा हालतुनि सां जोड़े हलाइण। बाक़ी जेकॾहिं माण्हू चवंदो ही वक़्तु गुज़री वियो त पोइ पाण सभिनी जा वक़्तु गुज़री विया। शेख चयो आहे त हू इश्क मोहब्बत जी दुनिया, गौर कयो
या नज़म आऊं जॾहिं दोहराईंदो आहियां या केॾी महिल पाण खे ॿुधाईंदो आहियां त पोइ मूंखे उहे दोस्त बि यादि ईंदा आहिनि जेके हलिया विया स्कूल जे ज़माने में मुंहिंजा वॾे दोस्त गुज़ारे स्कूल लाइफ यंग 15-16 years old उहे माइट यादि ईंदा आहिनि उहे बहितरीन शख़्सियतूं यादि ईंदियूं आहिनि उहे प्यारा माण्हू यादि ईंदा आहिनि जेके हलिया विया पर हलियो त असां खे वञूं तो वो इश्क मोहब्बत जी दुनिया गुजरी बि वई आ याद जहीं जी बाकी सा गुजरी बि वई अल याद अवां जी आई या हर शय ते छायो नूर मिठा या सहने चमन मां बाद सबा गुजरी बि वई हाणे त लही वियो आ दरिया जंहिं किश्ती कई पारा ऐ हम सफरो हू मौज भला गुजरी बि वई महफिल न रही साकी न रहा प्याला न रहा प्यासी न रहा ऐ शम सहर चा रात हुआ गुजरी बि वई सा रात ना बरसात ना सा तन में कंहिंजी तात ना ओ दीवाना गुजरी बि वई के नीह हुया जो कंहिंजी सूंह बिरोह हुई न रही ओ अला गुजरी बि वई ऐ अब्र करम तुंहिंजा साइल तोॾांहुं तकींदे रहिजी विया बदली न हवा छाई न घटा गुजरी बि वई कंहिं कान ॿुधी तोड़े जो अर्शो फर्श लुड़ी कंहिंजे दिल मां निकती सदा गुजरी बि वई ही दुनिया आए सिराए पिरी आया से पल जे लाए पिरी ही दुनिया आए सिराए माना मुसाफिर खाना ही दुनिया आए सिराए पिरी आया से पल जे लाए पिरी हर चीज हितां जी प्यार बिना गुजरी बि वई जेका बि घड़ी हीअ पंचलाइन गुजरी बि वई पर जेका बि घड़ी तोसां गुजरी आ याद उन्ही जी प्यार जेका बि घड़ी तोसां गुजरी आ याद उन्ही जी प्यार भरी मां कीअं चवां मुंहिंजा प्यारा गुजरी बि वई ए दोस्त बहार वरी गुल क्या ए दोस्त बहार वरी गुल क्या जुड़ छाया पैमाना छलकिया तू बाले खिजाब रही न सदा गुजरी बि वई दुख घोरे मूं सुख वरता हा कंहिं प्यारे जा जग सारे जा कुछ ही न आयाज उहे दुखड़ा गुजरी बि वई गुजरी पर गुजरण के बावजूद जेका बहार आहे छा बहार मौसम है बहार रवैयो बहार रवैयो की बहार हकीकत जमीन जो पासो वराए थकजण खां पोइ वरी नव वनो थी उथी खड़े थिए निकालो बहार वरी बहार वांगुर जमीन पासो वराए निंड करे आरस मोड़े इची वराए ओबासी ॾेई वरी जॾहिं ज़मीन उथी बीहे उहा बहार खिज़ां सियारो पन छड़ वणनि जो बर्फ़ सां सतजी वञनि पन छणी पवनि सावा पन ज़र्द थी वञनि ऐं पोइ उन खां पोइ वरी ज़मीन उथी खड़ी थिए इहा आहे बहार ऐं मुझे अनुमान में माहौलियात जो लफ्ज़ है माहौलियात क्या ॻाल्हाइण नथो चाहे माहौलियात एनवायरनमेंट उन मौज़ू खे आऊं पासे ते रखां छाकाणि त जंहिं माहौल जी ॻाल्हि पई कई वञे उहो माहौल सिंध में आहे किथे सिंध में माहौलियात जो को ज़िक्र कोन्हे सिंध सॼी सिंध हिकिड़े तए ते हिकिड़ी वॾी कढ़ाई में पई आहे ऐं हल्की आंच ते हल्की सनी पाए ते उहा तपे पई उनजो टेम्परेचर वधायो थो वञे गर्मी पद वधायो थो वञे
उनके आस्ते आस्ते चढ़ण ला चलो पियो वञे। सॼी सिंध के साड़े पचाए चढ़काए तबाह बर्बाद करण ला बाहि ॿरे पई, जंहिंमें वण वधिजनि पिया, पाणी रुकिजे पियो, समुंड मथे चढ़े पियो, गर्मी पद वधे पियो, ज़मीन जबल पहाड़ जज़ीरा खोटजनि पिया, वसीला लुटजनि पिया। तंहिंजे करे इन मौज़ूअ ते ॿिए किथे ॻाल्हाईंदासीं, पर ही बहार तव्हांजे अंदर तव्हांजे रवैयनि में बहार कीअं हूंदी जेकॾहिं तव्हां निशानो बणिजो, तव्हां टुटी पओ, तव्हां थकिजी पओ, तव्हांखे दीवार सां लॻायो वञे, तव्हांखे कुचलियो वञे, तव्हांखे नाकाम कयो वञे, तव्हां खां सभु कुझु खसे छॾिजे, तव्हां लाइ सभु दरवाज़ा बंदि करे छॾजनि ऐं पोइ तव्हां उथी खड़ा थियो, पोइ यार वाह। पोइ बहार ही छोकिरी वेठियूं सिंधी समाज में चोरी को पढ़ी पई या कदे विकिपीडिया कदे तू शयूं फुज़ूल आमाण ला फुज़ूल जन पढ़ंदो पियो आहियां। सोचम पे कि छोकिरियूं ख़बरूं पियो अचनि फलाणी अगवा थी वई, फलाणी जी ज़ोरी शादी थी वई, फलाणी खे क़त्ल कयो वियो, फलाणी सां रेप थियो, फलाणो चाइल्ड अब्यूज़ थियो। पढ़ियमि वेठी छोकिरी, मुंहिंजो सिंधी औरतुनि सां ज़िक्र कयां, सिंधी न्याणियुनि सां। हिकिड़ी छोकिरी जंहिंजो नालो हो लिनार एबरगिल। मुंहिंजी ॻाल्हि पढ़ी पे कहाणी पहिरीं विकिपीडिया ते ॻोल्हे पोइ हिनजी सॼी बायोग्राफी शॉर्ट बायोग्राफी पढ़ियमि। उन छोकिरी जे बारे में पढ़ी लिनार एबरगिल 1980 में जाई अञा जीअं गया। मिस इजराइल थी, एडी हसीन खूबसूरत छोकरी, इजराइल की मिस इजराइल। माना सारे मुल्क में ये हुस्न जी रानी या शहजादी चूंड के वो मिस वर्ल्ड के मुकाबले ला मोकली गई इटली, नॉमिनेट थी पानी मुल्क के साथ। जने उते पहुंची ऐं मिस वर्ल्ड के मुकाबले में 7 हफ्ता बचा तो उनके एक ट्रैवल कंपनी जो वाक़िफ़ माण्हू हो उन रस्ते में चयो तो के कंहिं शहर में ड्रॉप तो कयां, उनके खई ऐं रस्ते में उनके छोरो ॾेखारे उन सां रेप की ऐं रेप करण खां पोइ उनजी ॻिचीअ में रसो विझी उनके मारण जी कोशिश कई, खंजर हणीस, ज़ख्मी कईस। 3-4 हफ्ता उहा छोकिरी डिप्रेशन में आइसोलेशन में, पुलिस ना वही, पुलिस FIR न वरतस, जो स्कैंडल थई लो इटली ला पुलिस ने निकाल के चो रिपोर्ट पुलिस का कुछ वक्त था कोई उन स्ट्रेस एंड डिप्रेशन उन छोकरी मिस वर्ल्ड के मुकाबले में हिस्सो वरतो ऐं 1998 जी सॼी दुनिया की मिस वर्ल्ड चूंड। कातलाना हमले ऐं ज़ख्मी थियण ऐं रेप थियण जे 7 हफ्तन खां पोइ उन छोकरी मुकाबले में हिस्सो वठी पाण के मिस वर्ल्ड चूंडायो ऐं जॾहिं पंहिंजे मुल्क मोटी वई तो उते केस दाख़िल ऐं पोइ मुल्क संदसि उन माण्हू खे गिरफ़्तार कयो ऐं उनखे 16 साल सज़ा आई ऐं जॾहिं हू वरी प्रोबेशन ते कुछ वक्त ला ॿाहिरि निकितो त वरी उन जे ख़िलाफ़ तहरीक हलाई ऐं वरी उनखे जेल में विझरायो। मिस वर्ल्ड तौर सॼे दुनिया में दौरा कंदी रही, मुकाबला कंदी रही, खटींदी भी रही ऐं हुन कातिल उन वैशी माण्हू के जेल में विझराइण ऐं उनखे सज़ा ॾियारण लाइ कानूनी जंग भी कंदी रही। उन दौरान वकालत कई, वकील भी बणिजी, सॼी दुनिया में ह्यूमन राइट्स की नुमाइंदा भी थी ऐं उन माण्हू के वापस जेल में विझराए 16 सालन ताईं सलाखुनि जे पोयां बंदि करे। ये थकजी टुटी भाड़ी थी इहो सोचे वेही रहे तो बस हाणे जिंदगी खत्म, ख्वारी थी वई, बेइज्जत थियस, पाण वटि वॾो कमु इहो आहे न, पाण वटि अचीवमेंट खां वॾो कमु तव्हांजे पोयां कहिड़ो लॻियल आहे? ख्वारी। अब हीअं न कयो त ख्वारी थी पवंदी, अब शहर वेंदे ख्वारी थी पवंदी, अब CSS ॾींदे पास न कंदे ख्वारी थी पवंदी, लेट जो ॾींदे मार्कूं 48 ईंदे ख्वारी थी पवंदी, MTCAT में फेल थींदे ख्वारी थी पवंदी, मंगनी टुटी वेंदी ख्वारी थी पवंदी, कराची वेंदे ऐं कराची में आबाद न थिए तो ख्वारी थी पवंदी। ख्वारी
ख्वारी झले ये गोलड़ी करे पटन विछाए पंहिंजे पेरनि सां चिथे जेके माण्हू वॾा कम कंदा आहिनि उहे ख्वारियुनि बारे में कोन सोचींदा आहिनि। जेके माण्हू जा टारगेट्स वॾा हूंदा आहिनि उन्हनि लाइ ख्वारी बेमाना लफ़्ज़ आहे, कंहिं कम जो कोन्हे। ख्वारी बहार ईंदी आहे, वण ऐं थुड़ सुकी वेंदो आहे, पन छणी वेंदा आहिनि, चारियूं टुटी पवंदियूं आहिनि, गऊं कुमाई वेंदा आहिनि, शाखूं लटकी पवंदियूं आहिनि, पर उन वण जूं ज़मीन जी गहराईअ में खोड़ियल पाड़ूं, उहे पाड़ूं ज़िंदा हूंदियूं आहिनि ऐं उहे इंतज़ार में हूंदियूं आहिनि त इफ विंटर कम्स कैन स्प्रिंग बी फार बिहाइंड। जेकॾहिं सियारो आयो आहे त हाणे बहार वधीक परे न आहे। जेकॾहिं रात आई आहे त रात खौफनाक या डेजारींदड़ ख़बर थी सघे थी, पर जे रात आई आहे त रात इन ॻाल्हि जी त पक आहे त रात खां पोइ पहिरियों पुॼी रात लेट फुटंदी, रात खां पोइ सुबुह त अचणो आहे न। त इफ विंटर कम्स, जेकॾहिं सियारो अचे थो, कैन स्प्रिंग बी फार बिहाइंड, त पोइ हाणे बहार वधीक परे त न आहे। उन्हनि शाखुनि जे हेठां, थुड़ जे हेठां जेका पाड़ आहे, उन पाड़ खे ख़बर आहे त ही आरज़ी वक़्तु आहे, ही दुनिया आहे सराए फिरी। उनखे ख़बर आहे त ही वक़्तु बि ईंदो गुज़री, ऐं उनखे ख़बर आहे त हे दोस्त बहार वई गुल क्या, झुड़ छाया पैमाना छलकिया, ही बाद ख़िज़ां बि रही न सदा, गुज़री बि वई पर पाड़ खे ख़बर आहे। तव्हांजे अंदर में उहो पाड़ूं आहिनि, तव्हांजे माउ पीउ जे अंदर में टाइम वॾे थियण खां पोइ उन्हनि ख़बर आहे त ही मुंहिंजो बच्चो जेको हींअर फेल पियो, पंहिंजी माउ ऐं पीउ खां सिखो। ही बच्चो जेको हींअर फेल पियो थिए, हीअ धीउ हींअर जेका नाकाम आहे, ही पुटु जेको हींअर आइसोलेशन में आहे, ही न्याणी जेका हींअर फ्रस्ट्रेटेड आहे, उनखे ख़बर आहे त थोरी परघोर लहो, कुलनि ते थोरो हथु रखो, मथे ते थोरो हथु घुमायो, थोरी इलाठी पायो, थोरी हिम्मत ॾियारियो। इहो ॿार मुंहिंजो तमामु वॾो तवील सफ़र पास करे लंघे आख़िर नंढड़े ते पहुची सघे थो। उहो यकीन तव्हांजे अंदरि अचे, उहो यकीन तव्हांजे अंदरि पाड़ूं करे वञे, तव्हांखे पक हुजे त आउं करे सघां थो, यस आई कैन डू इट, आउं इहे करे सघां थो। उहो पंहिंजे पाण खां पुछो त मुंहिंजे अंदरि इहा पक आहे। मूं तव्हांखे सवेल चयो वक़्तु तव्हांजो दुश्मन आहे, वक़्तु वॾो ख़तरो आहे, वक़्तु दोस्त बि आहे, वक़्तु दुश्मन बि आहे। तव्हां सभु वॾा इरादा कंदा हूंदो, इहे जेका अॼु असांजूं यंग अॼु आहिनि उहे बि, ऐं जेके मेच्योर अॼु आहिनि उहे इरादा हूंदा, हीअं कंदुसि, पोइ हीअं कंदुसि, पोइ हीअं कंदुसि, केतिरा ताईं प्लान। के चवंदा हूंदा कारोबार कंदुसि, के चवंदा हूंदा मुल्क खां ॿाहिरि पढ़णु वेंदुसि, के चवंदा हूंदा पंहिंजे बचड़नि खे हैदराबाद में आबाद कंदुसि, को चवंदो हूंदो एमडीकेट पास कंदुसि, को चवंदो हूंदो इंजीनियरिंग जी बहिराण जी टेस्ट, को चवंदो हूंदो लॉ एडमिशन टेस्ट, को सीएसएस, को पीसीएस, को चवंदो हूंदो कमज़ोर आहियां ऐं पंहिंजो एक्सरसाइज करे पंहिंजो वेट वधाईंदुसि, को चवंदो हूंदो वेट वधियल आहे उन वेट खे डाइट ज़रिए घटि कंदुसि। पर उहो जेको वक़्तु दुश्मन आहे, तव्हां जॾहिं चओ पिया त आउं हीअं हीअं कंदुसि, वक़्तु पासे था वेठो ॾिसंदव, छो त बचा भले वई प्लान ठाहे, 2-3 ॾींहंनि खां पोइ ॻाल्हि आउं विसारे छॾींदुसि। भले वेठो इरादा करे अंग्रेजी सिखंदुसि, मैथ्स सिखंदुसि, आईटी सिखंदुसि, कराटे सिखंदुसि, बॉक्सिंग सिखंदुसि, हीअं कंदुसि। बी बचा, बी बचड़ी, मूंखे ख़बर आहे इहे तुंहिंजूं ख़बरूं ऐं तुंहिंजा हवाल ऐं तुंहिंजूं फूकूं अॼु जी राति लाइ। सुभाणे सुबुह जो ॻाल्हि वई, सुभाणे खां और 2-4 ॾींहं गुज़ारींदुसि, तुंहिंजा सभु प्लान धूड़ थी वेंदा। तूं अॼु इहो प्लान ठाहीं पियो या ठाहीं पई, 3 ॾींहंनि खां पोइ तुंहिंजा इहे सभु प्लान वारीअ जी बुठ वांगुरु थी वेंदा, ऐं वक़्तु आउं वारीअ जे ज़रनि वांगुरु तुंहिंजे आङुरनि जे विथुनि मां वही वेंदुसि। तूं हींअर भले कमु कर, भले सियासत जी ॻाल्हि कर, आउं सियासत में ही वेंदुसि, तनज़ीम कंदुसि, दौरा कंदुसि, निकिरंदुसि, पढ़ाई लाइ चओ आउं वेंदुसि, लाहौर इस्लामाबाद वेंदुसि, नौकिरी लाइ चओ, कुझु ॾींहंनि खां पोइ तोखे ॻाल्हि विसरी वेंदी, तूं ॿिनि कमनि में लहंदे, तुंहिंजा इरादा कमज़ोर थींदा, तोमें कंसिस्टेंसी हूंदी कान, तोमें फर्मनेस कोन हूंदी, तोमें मुस्तक़िल मिज़ाजी कोन हूंदी, तोखां मुस्तक़िल मिज़ाज आउं फसे। इहो वक़्तु जो चैलेंज आहे। हाणे मुक़ाबलो आहे तव्हांजो वर्सेस टाइम, यू अगेंस्ट टाइम, यू वर्सेस टाइम। मुक़ाबलो वक़्तु चए थो तव्हांखे विसारींदुसि, ऐं तव्हांजो ऐलान हुअणु खपे त कोन विसारींदुसि। वक़्तु चए ॻाल्हि तोखे इरादो कमज़ोर थींदो, तव्हांजो हुअणु खपे त इरादो कमज़ोर कोन थींदो। ऐं
डिफरेंस इहो चए। बाक़ी बाहर ॿियो हुन में लफ़्ज़ो प्यार, बाहर आहे प्यार न, प्यार माण्हूअ सां, प्यार वतन सां, प्यार मिशन सां, प्यार ऑब्जेक्टिव सां, प्यार एम सां, प्यार कुदरत सां, प्यार मदर नेचर सां, प्यार पंहिंजे वतन जे वसीलनि सां, प्यार पंहिंजे ज़मीन जे इंच इंच सां, पंहिंजे पहाड़ जे इंच इंच सां, पंहिंजे दरिया जे हिकिड़ी लहर लहर सां ऐं बूंद बूंद सां प्यार, ऐं उहो प्यार वरी जे पहाड़ में गॾिजे। त पोइ गुलों में रंग भरे बाद नो बहार चले। फैज गुलों में रंग भरे बाद नो बहार चले, चले भी आओ कि गुलशन का कारोबार हलो। तू इंदे तो गुलशन जो कारोबार को हलंदो। गुलों में रंग भरे बाद नो बहार चले, चले भी आओ कि गुलशन का कारोबार चले। कफस उदास है यारो सबा से कुछ तो कहो। कफस जेल, कफस उदास है यारो सबा से कुछ तो कहो। कहीं तो बहरे खुदा आज जिक्र यार चले। कभी तो सुबह तेरे कुंजे लब से हो आवाज। ऐ सुबह उर्दू शायरी पढ़ दो, ऐ समझ दो, मजो ईंदो। तव्हां नौजवान खे पढ़ण खपे। कभी तो सुबह तेरे कुंजे लब से हो आवाज। ऐ सुबह कॾहिं तो तुझो आवाज मुझे महबूब के चपड़न के किनारे से कुंज लब से हो आवाज। कभी तो सुबह तेरे कुंज लब से हो आवाज, कभी तो शब सरे काकुल से मुश्कबार चले। ऐ रात वही थे जो तुझे जघन वारंगी में जेका मुश्क जी खुशबू है उन सा रात अंजाम वठे चले। कभी तो शब सरे काकुल से मुश्कबार चले। बड़ा है दर्द का रिश्ता ये दिल गरीब सही। बड़ो रिश्तो बड़ो सन, बड़ा है दर्द का रिश्ता ये दिल गरीब सही। तुम्हारे नाम पे आएंगे गम गुजार चले। जो हम पे गुजरी सो गुजरी मगर शबे हिजरा, हमारे अश्क तेरी आक़िबत संवार चले। मूसा जेको कुछ छो पर मुझे गोढ़न, अश्क माना गोढ़ा, मुझे गोढ़न तुझी आखिरत संवारे चले। जो हम पे गुजरी सब गुजरी मगर शबे हिजरा, हमारे अश्क तेरी आक़िबत संवार चले। हुजूर यार हुई दफ्तरे जुनून की तलब। यार के हुजूर में जुनून के दफ्तर के घुरायो हुआ। हुजूर यार हुई दफ्तरे जुनून की तलब। गिरह में लेके गिरेबां का तार तार चले। मकाम फैज कोई राह में जचा ही नहीं, जो कुए यार से निकले तो सूए तार। यार जे पहलुओं में कुंड में निकासी तखासी ढक है। विच में को रस्तो बड़ी। मकाम फैज कोई राह में जचा ही नहीं, जो कुए यार से निकले तो सूए तार। जिंदगी होना खपे। हेडी मल ॾिसो त ही माण्हू जेको मोटरसाइकिल ते वञे पियो, जेको कीझड़ जे किनारे वेठो आहे या वेठी आहे, ही जेको म्यूजिक कॉन्सर्ट में ताड़ियूं वॼाए, ही सफ़ा को लाउबाली छेल छबीलो एडवेंचरस हिकिड़ो मोहनजू क़िस्म जो नौजवान आहे जेको रुगो टिपा वेठो ॾे, झूमे पियो गारनि ते, रागनि ते हले पियो, मस्त आहे, मदहोश आहे। शादीअ में, विहांव में, मंगणे में लाॾनि सां छोकिरियूं झगड़ियूं पियूं उड़नि। स्टेज ते साड़ियूं ऐं घाघरा ऐं छीटूं पाए पंहिंजे भाउ ऐं पंहिंजे सौटनि जी शादियुनि में नचनि पियूं, टिपा पियूं ॾियनि। सम्झ ॾे त हिक ॿिए गैर ज़िम्मेदार छिछोरा छुड़वाग नचणा टिपणा माण्हू आहिनि। ऐं जॾहिं उहा राति पूरी थिए ऐं सुबुह जो उहो छोकिरो जॾहिं किताब खणे ऐं सुबुह जो जॾहिं उहो पंहिंजो सब्जेक्ट खणे ऐं पोइ हुनखे ईअं चिबड़ी वञे, या को क़ौमी जदोजहद जो क़दम हुजे उन ते ईअं बिख खणी हले, जो चइजे त हीउ त माण्हू हिन जी ज़िंदगी में का तफ़रीह हूंदी कोन। हीउ त रुगो पढ़ाई जे पोयां आहे, हीउ त रुगो इल्म जे पोयां आहे, हीउ त रुगो जुस्तजू जे पोयां आहे, हीउ त रुगो कैरियर जे पोयां आहे, हीउ त रुगो जदोजहद में आहे। हू माण्हू को ॿियो हो, हीउ माण्हू को ॿियो आहे। हीउ त जुनून हिनखे रुगो इल्म जो, तरक़ीअ जो, अॻिते वधण जो। इहा ज़िंदगी में तव्हांखे डाइवर्सिटी हुजे। केॾी महिल हीअं 14वीं सदी में मुड़ुसु केॾी महिल भरीअ में, केॾी महिल भाकुर में, तव्हीं केॾी महिल भरीअ में हुजो, केॾी महिल भाकुर में हुजो।
केरी मल पांजे वतन में कौम कैरियर इल्म जे भरे में जो करे महबूबन शायरी इल्म फिल्म किताबन नावलन के भाकुरन मानू साॻिया हुजो हिकड़े पल हिकड़ो मानू बे पल ॿियो मानू हिकड़े पढ़ किताब के चिंबड़ी लाइब्रेरी दाऊदपुर में हीअं पेर खोड़े ऐं कुर्सी सां चिंबड़ी 10 कलाक पढ़े ऐं वरी जॾहिं पढ़ाई पूरी थिए इम्तिहान पास थिए त दरिया में टुबियूं हुजनि जबलनि जा पंध हुजनि मींहं में पुसण हुजे क्रिकेट जी बैट सां ही छक्को हुजे ऐं तेज बॉल हुजे ऐं मज़ा हुजनि उहो नौजवान खपे सिंध खे उहो नौजवान खपे ऐं वो नौजवान तनी ठाहींदो तव्हांजे सिफ़नि मां पैदा थींदो तव्हां मैदान में लांदो तव्हां अची पंहिंजे वतन जूं वागूं संभालींदो वतन जूं वागूं रुगो सियासी साइंस में कोन पियो चवां वतन जूं वागूं इल्म वतन जूं वागूं साइंस वतन जूं वागूं मैथमेटिक्स वतन जूं वागूं IT रोबोटिक्स आर्टिफिशियल इंटेलिजेंस वतन जूं वागूं कॉस्मोलॉजी वतन जूं वागूं एस्ट्रोनॉमी में जियोग्राफी में जियोफिजिक्स में जेनेटिक्स में DNA के इल्म में वतन जूं वागूं उन समूरन जदीद इल्मन में जंहिंमें दुनिया तव्हां के बार-बार चवे थी त ही पुठिते जंहिंमें दुनिया तव्हां के हटाल सां ॾिसे थी चवे थी सिंध में कुझु कोन थो अचे उन्हनि खे ॿुधायो त दुनिया जॾहिं तव्हीं कुझु कोन हो तॾहिं 5000 साल में असांजो गाट ऊंचो हो असीं हिन रूए ज़मीन जा बादशाह हुआसीं असांजे साम्हूं सॼी दुनिया जूं तहज़ीबूं सर निगूं हुयूं असीं उहे सिंधी आहियूं ऐं असीं पंहिंजी उहा बाग भोटाए वठंदासीं इल्म ज़रिए फितरत ज़रिए साइंस ज़रिए इहो मैसेज हुजे तव्हांजो आखिर में तव्हां खे इजाज़त वठंदुसि वरी हिकिड़ो फैज़ ॿुधाईंदे तव्हां खे ॾिसी जेका ख़ुशी थी थिए त आज यूं मौज दर मौज गम थम गया हां जॾहिं नौजवान में वेंदो आहियां ऐं चहकदड़ छोकिरियूं ऐं छोकिरा चेहरे ते रौनक ऐं लाइब्रेरी में तव्हां लंघंदे उन्हनि जे हथनि में किताब ऐं यूनिवर्सिटी में तव्हांखे ख़बर आहे त आऊं ई माण्हू आहियां सिंध मां जेको सॼे पाकिस्तान जी यूनिवर्सिटीज़ में वञा थो लाहौर यूनिवर्सिटी कराची यूनिवर्सिटी फेडरल यूनिवर्सिटी उर्दू यूनिवर्सिटी कराची यूनिवर्सिटी GCU लाहौर पंजाब यूनिवर्सिटी पियो हला कॾहिं किथे कॾहिं ज़रा यूनिवर्सिटी कॾहिं हेॾा कॾहिं कराची कॾहिं ज़ैबुल जिते वेंदो आहियां त नौजवान ॾिसंदो आहियां ऐं पोइ तव्हांखे ॾिसी ख़ुशी थींदी आहे तव्हांखे ॾिसी मज़ो ईंदो तव्हांखे ॾिसी जेको इहा पक हुअण जो अहसासु थींदो आहे त ही जनरेशन ही नौजवान they are the change we are seeking in this world जेका तब्दीली असीं चाहियूं पिया उहा तब्दीली ही नौजवान उहा तब्दीली आणींदा गुलों में रंग भरे मूं तव्हांखे ॿुधायो बादे नो बहार चले उहा बादे नो बहार कमी आहे ऐं ही त आज यूं मौज दर मौज दर लहर जे मथां लहर ईंदी आहे हिकिड़ी लहर जे पोयां ॿी लहर समुंड ते वेंदा लहर आई या उहा लहर अध में हूंदी आहे त असीं कोई लहर में उड़ाईंदी आज यूं मौज दर मौज गम थम गया इस तरह गम ज़दों को करार आ गया जैसे खुशबुए जुल्फे बहार आ गई जैसे पैगाम दीदार यार जिसकी दीदो तलब वहम समझे थे जेके समझन लाई वहम ना कुछ कोन थींदो जिसकी दीदो तलब वहम समझे थे हम रूबरू फिर सरे रह गुजारा गया सुबह फरदा को फिर दिल तरसने लगा उम्र रफ्ता तेरा एतबार आ गया रुत बदलने लगी रंग दिल देखना रंग गुलशन से अब हाल खुलता नहीं जख्म छलता कोई या कोई गुल खिला अश्क उमड़े के अब्रे बहार आ गया खून उशाक से जाम भरने लगे दिल सुलगने लगे दाग जलने लगे खून उशाक से जाम भरने लगे दिल सुलगने लगे दाग जलने लगे महफिले दर्द फिर रंग पर आ गई फिर शबे आरज़ू पर निखार आ गया निखार हुस्न में निखार हुआ ना शबे आरज़ू पर निखार आ गया खून उशाक से दिल पर सुलगने लगे दाग का सड़न दिल पे जले महफिले रंग वरी निखार के अची वई आहे सरफरोशी के अंदाज बदले सरफरोशी का मयार बदला गयो सरफरोशी के अंदाज बदले गए दावते कत्ल पर मक्तल शहर
वो शहर जिते मक्तल गाय जिते खून थियणो ऐं उते दावत छाली आहे क़त्ल थियण लाइ तो क़त्ल कयो सरफरोशी के अंदाज बदले गए दावत कत्ल पर मक्तले शहर में डालकर कोई गर्दन में तोक आ गया लाद कर कोई कांधे पे दाग आ गया फैज क्या जानिए यार किस आस पर मुंतजिर हैं कि लाएगा कोई खबर मैं कशों पर हुआ मुर्तसिद मेहरबान दिल फिगारों के कातिल को प्यार जेके रंजायल माण्हू आहे दुखोयल माण्हू आहे उन्हनि खे कातिल खे प्यार अचे तव्हीं पाण खे अहिड़ो बनायो जो ही रूह ज़मीन ही सिंध ऐं सिंध जा ईंदड़ नस्ल और तव्हांखे मुखातिब न आहियां सिंध जे समूरनि शागिर्दनि खे ऐं समूरनि शागिर्दाणनि खे मुखातिब उहो कुझु कयो ऐं ईअं कयो अहिड़ा मिसाल क़ाइमु कयो जो जॾहिं पाण न हुजूं ऐं पाण ख़िज़ा जे हथां शहीद थी ज़ाहिर बूटा सुकी वेंदा ख़िज़ा ईंदी आठम ईंदो ऐं उन में पन छणी वेंदा ॿाहिरि हली वेंदी पर तव्हांजो हुन ज़मीन में खोड़ियल पाड़ू जेको तव्हांजो DNA जेको तव्हांखे तव्हांजे वॾनि अबनि कारनि खां मिलियो जेको तव्हांखे गोदनि सूमरनि ऐं दरिया खान ऐं ॾाहिरनि ऐं ॾियाचनि ऐं होशनि ऐं रूपलनि खां मिलियो आहे ऐं शाह इनायत खां ऐं बिलावलनि खां ऐं बागुलनि खां ऐं मारनि खां मिलियो आहे उहो तव्हांजो DNA उहो जेको ज़मीन में खोड़ियल तव्हांजी पाड़ आहे जॾहिं तव्हीं न हुजो ऐं जॾहिं ईंदड़ ज़माना ईंदड़ नस्ल अचनि ऐं उन्हनि में तव्हांजो DNA ट्रांसफॉर्म थी वञे तॾहिं उन्हनि खे ख़बर हुजे जीअं पाण हुननि जा नाला था वठूं कि तव्हांजे सिफ़ुनि मां के माण्हू हुजनि जो 50-100 सालनि खां पोइ उहे ई नाला वठनि त ही उहे माण्हू हुआ जिन सिंध ते पंहिंजे वजूद खे बरक़रार रखण लाइ पंहिंजो जाननि पंहिंजो इल्म पंहिंजो वक़्तु पंहिंजो टाइम ऐं पंहिंजी सलाहियतुनि खे क़ुर्बानी करणु पेश कयो। जी